ए रिश्तन जी शिक कमज़ोर बनाए छॾियो आहे। ॿियो इहो वटि सलो आहे। हाँ सर। क्यों हिन खां क्यों क्यों सर? बस हिन खां वधीक हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ, न त हीअ ज़बान काकड़े को छिके कढंदुसि आहे। ओके। लुक एट हाँ सर। क्यों क्यों? ओके तू आखिर समझी दिलदार तू आखिर समझी छो नथो मूंखे चओ। दिलदार तूं आख़िर सम्झे छो नथो? असांजो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ खान वारनि खे मारणु आहे। असांजो मक़सदु सिर्फ़ खान वारनि खे मारणु आहे। ओके बिल्कुलु।